ओम शांति। अॼु मले तारीख़ 16/1/2024। मिठा मिठा ॿार दादा चवनि था मिठी मिठी ॿार तव्हां हिते वनवा में आहियो, सुठो सुठो पाइण खाइण ई शौक़ु तव्हां ॿारनि में न हुजिणो खपे। पढ़ाई ऐं कैरेक्टर ते पूरो पूरो ध्यानु ॾियो। प्रश्न: ज्ञान रत्न सां भरपूर रहण जो साधन छा आहे? उत्तरादान। ज्ञान रतन सां सदा भरपूर रहण जो साधन आहे दान। जेतिरो जेतिरो ॿियनि खे दान कंदा ओतिरो भरपूर थींदा वेंदा। सयाना वो जो ॿुधी करे धारण करनि ऐं ॿियनि खे दान करनि। बुद्धि रूपी झोली में अगरि छेद हूंदो त वो भइजी वेंदो, धारणा न थींदी। इन करे क़ाइदे अनुसार पढ़ाई पढ़णी आहे। पंज विकारनि सां दूर रहणो आहे। रूप पसंदि थियणो आहे। ओम शांति। रूहानी बाप रूहानी ॿारनि खे सम्झाइनि था। रूहानी बाप बि कर्मेंद्रियनि सां ॻाल्हाईंदा आहिनि, रूहानी ॿार बि कर्मेंद्रियनि सां ॿुधंदा आहिनि। इहा आहे नई ॻाल्हि। दुनिया में कोई मनुष्य ईअं चई न सघे। तव्हां में बि नंबरवार पुरुषार्थ अनुसार सम्झाईंदा आहिनि। जीअं टीचर पढ़ाईंदा आहिनि त स्टूडेंट जो रजिस्टर शो कंदो आहे। जीअं टीचर पढ़ाईंदा आहिनि उहा ॿारनि जो रजिस्टर शो कंदो आहे। रजिस्टर में उन्हनि जी पढ़ाई ऐं चलन जो पतो पइजी वेंदो आहे। मूल आहे ही पढ़ाई ऐं कैरेक्टर। इहे ईश्वरीय पढ़ाई जो कोई पढ़ाए न सघे। रचता ऐं रचना जे आदि मध्य अंत जी सृष्टि चक्कर जी इहा नॉलेज आहे न, ये कोई भी मनुष्य सॼी दुनिया में न ॼाणंदा आहिनि। ऋषि मुनि जो एतिरा पढ़ियल लिखियल आहिनि, अथॉरिटी आहे। उहो प्राचीन ऋषि मुनि ख़ुदि चईंदा हुया कि असां रचता ऐं रचना खे न ॼाणंदा आहियूं। बाप ही अची करे पहचान ॾींदा आहिनि। न ॻायल बि आहे। इहा आहे काटन जो जंगल खे आग ज़रूरु लॻंदी आहे न, फूलनि जे बगीचे खे कॾहिं आग न लॻंदी। छो जी जंगल सॼो सुखल आहे न। बगीचो हरो हूंदो आहे। हरे बगीचे खे आग न लॻंदी आहे, सूखे खे आग लॻी वेंदी आहे। इहा आहे बेहद जो जंगल। इनखे बि आग लॻी हुई। बगीचो बि स्थापना थियो हुयो। तव्हांजो बगीचो हाणे गुप्त स्थापना थिए थो न। असांजो बगीचो हाणे गुप्त ई स्थापना थिए थो। तव्हां ॼाणंदा आहियो असां बगीचे जे फूल ख़ुशबूदार देवता ठहूं था, उन्हनि जो नाम ई आहे स्वर्ग। हाणे स्वर्ग स्थापना थिए थो न। वंडर आहे। तव्हां केतिरा बि माण्हुनि खे सम्झाईंदा आहियो परंतु कंहिंजी बि बुद्धि में वेंदो न आहे। जो हिन धर्म जा न हूंदा उन्हनि जी बुद्धि में वेंदो बि न। हिन कन सां ॿुधंदा, ॿिए कन सां कढी ॾींदा। सत्य त्रेता में भारतवासी केतिरा थोड़ा हूंदा न। पोइ द्वापर कलयुग में केतिरी वृद्धि थींदी वेंदी। हुते 1-2 ॿार, हिते 4-5 ॿार त ज़रूरु वृद्धि थींदी न। भारतवासी हाणे हिंदू कहलाईंदा आहिनि। वास्तव में देवता धर्म जा हुया। ॿियो कोई धर्म वारो पंहिंजे धर्म खे न भुलिजंदो आहे। इहे भारतवासी ई भुलिजी वेंदा आहिनि। ॾिसो हिन समय केतिरा ढेर मनुष्य आहिनि। एतिरा सभु त ज्ञान अची करे न वठंदा। हर हिक खे पंहिंजे जन्मनि खे बि सम्झी सघंदा आहिनि। जे पूरा 84 जन्म वरिता हूंदा उहो ज़रूरु पुराणो भगत हूंदो। तव्हां सम्झी सघंदा आहियो कि असां केतिरी भक्ति कई आहे न। थोड़ी कई हूंदी त ज्ञान बि थोरो ई उठाईंदासीं, थोरो ई सम्झंदा। ॾाढी भक्ति कई हूंदी त ज्ञान बि ॾाढो उठाईंदासीं, ॾाढनि खे सम्झाईंदासीं। ज्ञान न उठाईंदा आहिनि त सम्झिबो आहे कि सम्झ बि कम सघंदा आहिनि। ज्ञान न उठाईंदा आहिनि त सम्झाए बि घटि सघंदा आहिनि। हिन करे उन्हनि खे फल बि थोरो मिलंदो आहे। हिसाब आहे न। बाप खे हिकु ॿार जे हिसाब कढी मोकिलियईं त इस्लाम में बाप खे हिकु ॿार हिसाब कढी मोकिलियईं कि इस्लामी एतिरा जन्म, बौद्धी एतिरा जन्म, बौद्धनि जा एतिरा जन्म हुजणा खपनि। बुद्ध बि धर्म स्थापक आहे न। पहिरियों कोई बुद्ध धर्म जो न हुयो। वो कोई पहिरियों बुद्ध धर्म जो न हुयो।
ईअं ई ॾिसो असांजो देवी देवता धर्म वारी आत्मायूं आहियूं त जॾहिं इस्लामी धर्म शुरू थींदो त जीअं इस्लाम धर्म शुरू कयो जंहिंमें उहा आत्मा आई उहो पहिरियों इस्लाम धर्म जो थोरी हूंदो, उहो असांजे ई कुल जी आत्मा हूंदी न। त ईअं ई बौद्ध धर्म वारा जो बि बुद्ध धर्म स्थापन कयईं, जंहिं आत्मा उन में प्रवेश कई उहो पहिरियों बुद्ध धर्म जी थोरी हूंदी। त असां मां ई कोई न कोई आत्मा जे शरीर में असांजी कुल जे शरीर जे में ई अची करे या उन खां पहिरियों इस्लामी धर्म शुरू थी वियो हुयो। पर इस्लामी धर्म त पंहिंजे में ई हूंदो, त असां ईअं जज करे सघंदा आहियूं की ॾिसो देवी देवता धर्म खां पोइ द्वापर युग में जो जंहिं शरीर में इब्राहिम जी आत्मा आई त उहो त असांजी कुल जो हूंदो न। त बाबा चवनि था बौद्ध जी सोल बुद्ध जी सोल प्रवेश कयईं, हुननि बुद्ध धर्म स्थापन कयो, पोइ हिक सां वृद्धि थी, उहो बि हिकु प्रजापिता आहे न, हिक सां केतिरी वृद्धि थींदी आहे। तव्हांखे त राजा ठहिणो आहे न, बाबा चवनि था ॾिसो तव्हांखे त राजा ठहिणो आहे न नई दुनिया में। हिते त वनवाह में आयो, कंहिं चीज़ जो शौक़ु न रखिणो आहे, असां सुठा कपिड़ा आदि पाए, इहे बि देह अभिमान आहे, जो मिले सो सुठो आहे, इहे दुनिया ई थोरो समय आहे। हिते सुठो कपिड़ो पाईंदा हुते पोइ कमु थी वेंदो। हिते अगरि असां सुठो कपिड़ो पाईंदासीं त हुते कमु थी वेंदो। इहो शौक़ु बि छॾिणो आहे, अॻियां हली करे तव्हां ॿारनि खे आपे ई साक्षात्कार थींदो। तव्हां ख़ुदि चईंदा इहे त ॾाढा सर्विस कंदा आहिनि, कमाल आहे, इहे ॾाढो ऊच पद ऊच नंबर वठंदा, इहे त ॾाढी सुठी सर्विस कंदा आहिनि, इहे त ॾाढो ऊच नंबर वठंदा। पोइ आसमान ठाहींदा रहंदा, दिन प्रतिदिन बगीचो वॾो थियणो ई आहे। जेतिरा देवी देवता सतयुग व त्रेता जा हूंदा उहे सभु गुप्त हिते ई वेठा आहिनि, पोइ प्रत्यक्ष थी वेंदा। हाणे तव्हां गुप्त पद पायो था, तव्हां ॼाणंदा असां पढ़ूं था मृत्यु लोक में पढ़ूं था ऐं पद अमरलोक में पाईंदासीं, अहिड़ी पढ़ाई करे ॾिठी, ऐं उहो बि 21 जन्मनि जे लाइ। हिन पढ़ाई सां असांजी 21 जन्मनि जे लाइ प्राप्ति थींदी, उहो बि कंहिंमें अमरलोक में। अहिड़ी पढ़ाई करे ॾिठी, इहे वंडर आहे न। पढ़ाइण वारो पुराणी दुनिया में, पद पाइणो आहे नई दुनिया में, पढ़ाइण वारो बि उहो ई आहे जो अमरलोक जी स्थापना मृत्युलोक जो विनाश कराईंदो। तव्हांजो इहे गुप्त पुरुषोत्तम संगम युग ॾाढो नंढो आहे न, इन में ई बाप ईंदा आहिनि न। तव्हांजी पुरुषोत्तम संगम युग ॾाढो नंढो आहे, इन में ई बाप ईंदा आहिनि न पढ़ाइण जे लाइ। अचण सां ई पढ़ाई शुरू कराए छॾींदा आहिनि बाबा अचण सां ई पढ़ाई शुरू कराए छॾींदा आहिनि। तॾहिं बाप चईंदा आहिनि लिखो शिव जयंती सो गीता जयंती। त हाणे असांखे हीअं लिखिणो खपे। हाणे शिवरात्रि अचे थी त असांखे हीअं प्रोग्राम ठाहे करे लिखिणो खपे कि अॼु शिव जयंती सो गीता जयंती कीअं आहे। इन्हनि खे मनुष्य न ॼाणंदा आहिनि, उन्हनि श्री कृष्ण जो नाम रखी छॾियो अथनि। हाणे हीअ भूल जॾहिं कोई सम्झे, केतिरा वॾा वॾा आदमी म्यूज़ियम में ईंदा आहिनि, हीअं न कि बाप खे ॼाणंदा आहिनि, कुझु बि न। हिन करे बाबा चईंदा आहिनि फॉर्म भरायो त पतो लॻे कि कुझु सिखियो आहे। बाक़ी हिते अची करे छा कंदा, बसि हीअं आया ऐं इनॉग्रेशन कया, ॾिठो, फ़ोटो आदि खिचायो, बसि ठीकु आहे। लेकिन जॾहिं कोई वॾा वॾा माण्हू बि पंहिंजे हिन प्रदर्शनी में अचनि था त उन्हनि खे सम्झाए करे फॉर्म भरायो त पतो लॻे कि हुननि छा सिखियो। जीअं साधु संत महात्मा वटि वेंदा आहिनि, हिते उहा ॻाल्हि न आहे। हुते त वञी करे हा मथो टेकियो, आशीर्वाद वरिती, हा भई ठीकु आहे। लेकिन हिते इहा ॻाल्हि थोरी आहे। इन्हनि खे त उहो ई इन्हनि जो त उहो ई साधारण रूप आहे, ड्रेस में बि कुझु फ़र्क़ु न आहे। इन करे कोई सम्झी न सघंदा आहिनि, सम्झंदा आहिनि इहे त जौहर ई हुयो ब्रह्मा बाबा जे लाइ, सम्झंदा आहिनि इहे त जौहर ई हुयो। पहिरियों हुयो विनाशी रत्ननि जो जौहरी, हाणे आहे अविनाशी रत्ननि जो जौहरी। त सौदो बि बेहद जे बाप सां कंदा आहियूं न।
असां सौदो बि बेहद जे बाप सां कंदा आहियूं। त जो वॾो सौदागर जादूगर रत्नागर आहे त हर हिकु पाण खे सम्झे की असां रूप बसंदा आहियूं। बाबा जी ने ॾिसो ब्रह्मा बाबा पहिरियों विनाशी रत्ननि जो जौहरी आहे, हाणे अविनाशी रत्ननि जो जौहरी आहे। तव्हां सौदो बि ॾिसो बेहद जे बाप सां कंदा आहिनि। जो वॾो वॾो सौदागर जादूगर रत्नागर आहिनि। त हर हिकु पंहिंजे खे सम्झे की असां रूप बसंदा आहियूं। असांजे अंदरि ज्ञान रत्न लाखो रुपए जा आहिनि। हिननि ज्ञान रत्ननि सां तव्हां पारस बुद्धि ठही वेंदा आहियो। इहा बि सम्झाइण जी ॻाल्हि आहे। कोई सुठा सियाना जो हिननि ॻाल्हियुनि खे धारण कंदा आहिनि, अगरि धारणा न थींदी आहे त कोई कम जा न आहिनि। सम्झो उन्हनि जी झोली में छेद आहे, अगरि उन्हनि खे धारणा नथी थिए त सम्झो उन्हनि जी झोली में छेद आहे, भइजी वेंदो आहे। बाप चईंदो आहे मां तव्हांखे अविनाशी ज्ञान रत्ननि जो दान ॾींदो आहे। अगरि तव्हां दान ॾींदा रहंदव त भरतू रहंदव। त ॿियनि खे अगरि दान ॾींदा रहंदासीं त छा थींदो? वीचार सागर मंथन हलंदो आहे, उहो पॉइंट्स मुख में ईंदी आहे। त मुख में ईंदे ईंदे बि असांजी बुद्धि खुलिजी वेंदी आहे की अच्छा हिन जो मतिलबु इहा आहे। कोई ॻाल्हि असांखे ईअं सम्झ में न अचे, लेकिन कंहिंखे ॿुधाईंदे असांखे हुनजो अर्थ ॿियो ई स्पष्ट थींदो वेंदो। छो की बाबा जी यादि में सम्झाईंदा आहिनि त बाबा चईंदा आहिनि न की अगरि कोई साम्हूं वारो सियानो ॿार कोई हिनजो भाग्य खुलण वारो आहे, लेकिन असां में एतिरी सम्झ न आहे, त उन समय बाबा बि असांखे बुद्धि में टच कंदो आहे त असांखे बि उहा ॻाल्हि सम्झ में अची वेंदी आहे। त तव्हां दान कंदा रहंदव त तव्हांजी बुद्धि रूपी झोली भरिजंदी वेंदी। न त कुझु बि न आहे, ख़ाली आहियो, पढ़ंदा न, क़ाइदे अनुसार हलंदा न। हिन में सब्जेक्ट ॾाढी सुठी आहे। 5 विकारनि सां बिल्कुलु दूरि रहणो आहे असांखे। 5 विकारनि सां बिल्कुलु दूरि रहणो आहे। बाप सम्झायो त इहे जो राखी बंधन मल्हाईंदा आहिनि उहो बि हिन समय जो आहे, परंतु मनुष्य अर्थ न ॼाणंदा आहिनि त राखी छो बंधबी आहे। उहे त अपवित्र थींदा रहंदा आहिनि, राखी ॿधंदा रहंदा आहिनि। अॻियां ब्राह्मण ॿधंदा हुया, जीअं हाणे बि भेण भाउ खे राखी पाईंदी, त भेण बि त शादीशुदा हूंदी त अपवित्र ई हूंदी न। त अपवित्र जो हूंदा आहिनि, अपवित्र थींदा रहंदा आहिनि, ऐं राखी ॿधंदा रहंदा आहिनि। हाणे भेण भाउ खे राखी ॿधंदी ख़र्ची जे लाइ, हुते पवित्रता जी ॻाल्हि न आहे। भई सतयुग में त इहे सभु असली त राखी पवित्रता जे लाइ जो त्योहार आहे न, लेकिन माण्हुनि हाणे हिकु फैशन ठाहे छॾियो अथनि। हा भई भेण भाउ खे राखी ॿधंदी ऐं पोइ ख़र्ची मिलंदी। हुते त इहो त्योहार हूंदो ई न, छो जी हुते त पवित्रता जी ॻाल्हि ई न आहे। वॾी फैशन वारी राखी ठाहींदा आहिनि। इहे दिवाली दशहरो सभु संगम युग जा त्योहार आहिनि। जो बाप एक्ट कयईं उहो पोइ भक्ति मार्ग में हली ईंदी आहे। ये बाबा चवनि था कि बाप तव्हांखे सची गीता ॿुधाए, ये लक्ष्मी नारायण ठाहिनि था न। बाबा असांखे सची गीता ॿुधाए, ये लक्ष्मी नारायण जहिड़ो ठाहिनि था न असांखे। मेन त मम्मा बाबा ठाहींदा, असां हुननि जहिड़ा ठाहींदासीं। तत्वम हाणे तव्हां ॿारनि खे सॼी दुनिया खे जगाइणो आहे। केतिरा योग जी ताक़त खपे न। योग जी ताक़त सां ई तव्हां कल्प कल्प स्वर्ग जी स्थापना कंदा आहियो। केतिरी सारी आत्माउनि खे असांखे मुक्ति जीवन मुक्ति जो वरसो बाबा खां ॾियाराइणो आहे, त उनजे लाइ केतिरी योग जी ताक़त खपे न। योग बल सां त स्थापना, बाहुबल सां विनाश थींदो आहे। योग बल सां स्थापना थी थिए, बाहुबल सां विनाश थींदो। अक्षर ई 2 आहिनि, अलफ ऐं बे। योग बल सां तव्हां विश्व जा मालिक ठहींदा आहिनि। तव्हांखे तव्हांजो ज्ञान बिल्कुलु गुप्त आहे। तव्हां जो सतो प्रधान हुया उहा हाणे तमो प्रधान ठही आहियो। पोइ सतो प्रधान अवश्य ठहिणो ई आहे।
हर हिकु चीज़ नई सां पुराणी ज़रूरु थींदी। नई दुनिया में छा हूंदो, पुराणी दुनिया में त कुझु बि न आहे। जीअं खोखो आहे, किथे भारत स्वर्ग, किथे भारत नर्क। राति ॾींहं जो फ़र्क़ु आहे न। रावण जो बुत ठाहे करे जलाईंदा आहिनि, परंतु अर्थ न साणंदा आहिनि। तव्हां हाणे सम्झंदा आहियो ये छा छा करनि था न। तव्हां में बि कल्ह अज्ञान हुयो, अॼु ज्ञान आहे। कल्ह नर्क हुयो, अॼु स्वर्ग में वञूं था, रियल में वञूं था। असां रियल में स्वर्ग वञूं था न। ईअं न जीअं दुनिया वारा चईंदा आहिनि स्वर्गवासी थियो। तव्हां हाणे स्वर्ग में वेंदा त पोइ नर्क हूंदो ई न। हाणे असां स्वर्ग में वेंदासीं, पोइ नर्क हूंदो ई न। केतिरी सम्झण जी ॻाल्हि आहे बि सेकेंड जी ॻाल्हि। बाप खे यादि करो त विक्रम विनाश थींदा। आहे बि सेकेंड जी ॻाल्हि कि बसि बाप खे यादि कंदा वञो ऐं विक्रम विनाश थींदा वेंदा। दैवी गुणनि जी धारणा थींदी वेंदी, स्वर्ग जी स्थापना थींदी वेंदी। ये सभिनि खे ॿुधाईंदा रहो। चओ हिन लक्ष्मी नारायण जहिड़ा हुया, चओ हिन अर्थात लक्ष्मी नारायण जहिड़ा असां हुयासीं, पोइ 84 जन्म वठी करे इहे ठहिया। चओ तव्हां हिन लक्ष्मी नारायण जहिड़ा हुयो, असां हिन लक्ष्मी नारायण जहिड़ा हुयासीं, पोइ 84 जन्म वठी करे हाणे ईअं अची करे असां ठहिया आहियूं। सतो प्रधान खां तमो प्रधान ठहिणु, पोइ सतो प्रधान ठहिणो ई आहे। आत्मा त विनाश न थींदी आहे न। आत्मा त विनाश न थींदी आहे। बाक़ी उन्हनि खे तमो प्रधान खां सतो प्रधान पोइ ठहिणो ई आहे। आत्मा कॾहिं बि विनाश न थींदी आहे, लेकिन उनखे तमो प्रधान खां पोइ सतो प्रधान ठहिणो ई आहे। बाबा क़िस्म क़िस्म सां सम्झाईंदा रहंदा आहिनि। मुंहिंजी बैटरी कॾहिं पुराणी थींदी ई न आहे। बाबा सिर्फ़ु चवंदा आहिनि पंहिंजे खे बिंदु आत्मा सम्झो। चवंदा आहिनि हिननि जी आत्मा निकिरी वई त आत्मा संस्कार अनुसार हिकु शरीर छॾे ॿियो वठंदी आहे। हीअ न फलाने शरीर छॾे छॾे, के शरीर छॾे छॾे, आत्मा शरीर छॾे छॾे। त आत्मा संस्कार अनुसार हिकु शरीर छॾे ॿियो वठंदी आहे। हाणे आत्माउनि खे घर वञिणो आहे। हाणे सभी आत्माउनि खे घर वञिणो आहे। इहो बि ड्रामो आहे न। सृष्टि चक्कर रिपीट थींदो ई रहंदो आहे। पिछाड़ी में हिसाब कढंदा, चईंदा दुनिया में पिछाड़ी में हिसाब कढी करे चईंदा आहिनि दुनिया में एतिरा मनुष्य आहिनि। ईअं छो न चईंदा आहिनि एतिरी आत्मायूं आहिनि। बाप चईंदा आहिनि ॿार मूंखे केतिरो भुलिजी विया आहिनि, पोइ सभिनि जो मूंखे ई कल्याण करिणो। मूंखे ई भुलिजी विया आहिनि, लेकिन सभिनि जो मूंखे ई कल्याण करिणो आहे। तॾहिं त मूंखे पुकारंदा आहिनि। भले मूंखे ॼाणंदा न आहिनि, लेकिन पुकारनि मूंखे पूरी दुनिया पुकारे थी। ये प्रकृति बि मूंखे पुकारे थी। त मां गुप्त ई आहियां। न त मूंखे ॼाणंदा आहिनि। ऐं मूंखे ॼाणण लाइ जेकी बुद्धि खपे, जेकी दिव्य बुद्धि खपे। ॾिसो बाबा जे हिन कार्य में भले धारणा नथी करे सघे, लेकिन हुन आत्मा ख़ुदि खे आत्मा त सम्झे, इहे त सम्झे कि हा मां आत्मा आहियां, इहो मुंहिंजो बाप आहे। कम से कम हुन आत्मा एतिरो त चई, भले हुनखे कुझु धारणा नथी थिए, कुझु पुरुषार्थ नथो करे, लेकिन इहे त चई कि हा मां आत्मा आहियां, मुंहिंजो बाप परमात्मा आहे। एतिरियूं केतिरियूं आत्मायूं हूंदियूं जीअं मञियो हूंदो। सॼी दुनिया में कई माण्हू मञंदा ई न आहिनि कि असां आत्मा आहियूं, असांजो पीउ परमात्मा आहे। लेकिन अहिड़ी आत्मायूं जो इहे त मञनि थियूं कि हा असां आत्मा ई आहियूं, असांजो पीउ परमात्मा आहे। त बाबा चवनि था कि तव्हां बाप खे भुलिजी वेंदा आहियो। बाप ॿारनि खे कॾहिं बि भुलिजंदो न आहे। बाप ईंदा ई आहिनि पतितनि खे पावन ठाहिणु। ये गौमुख आहे न, बाक़ी बैल आदि जी ॻाल्हि न आहे। ये भाग्यशाली रथ आहे। बाबा तव्हां ॿारनि खे चईंदा आहिनि शिव बाबा असांखे श्रृंगारंदा आहिनि। शिव बाबा असांखे श्रृंगारंदा आहिनि। ये पको यादि रहे, शिव बाबा खे यादि करण सां ॾाढो फ़ाइदो आहे।
बाबा असां इन्हनि द्वारा ब्रह्मा द्वारा बाबा असांखे इन्हनि द्वारा ब्रह्मा बाबा द्वारा पढ़ाईंदा आहिनि त इन्हनि खे यादि न करिणो आहे असांखे। जंहिं द्वारा बाबा पढ़ाइनि था असांखे उन्हनि खे यादि न करिणो आहे। सतगुरु हिकु शिव बाबा ई आहे, उन ते तव्हां भलियारी वेंदा आहियो न, इहे बि उन्हनि ते भलियारी वियो आहे न, ब्रह्मा बाबा बि। असां बि शिव बाबा ते भलियारी वेंदा आहिनि, सभु कुझु भलियारी छॾियो। बाप चवंदा आहिनि मामेकम यादि करो। ॿार वेंदा आहिनि सतयुगी फूलनि जी दुनिया में, पोइ काटनि में मोह छो हुजिणो खपे। असां सतयुगी फूलनि जी दुनिया में वञूं था त हिन काटनि वारी दुनिया में हिक ॿिए सां मोह छो हुजिणो खपे। 63 जन्म त भक्ति मार्ग जा शास्त्र पढ़ते पूजा कंदा आया आहियो। तव्हां पूजा बि पहिरियों शिव जी कई हुई, तॾहिं त सोमनाथ जो मंदरु ठातो हुयो न। मंदिर त सभी राजाउनि जे घर में हुया, केतिरा हीरे जवाहर हुया, पुठियां अची करे ॿिया धर्म वारनि चढ़ाई कई। हिकु मंदिर सां सोनो आदि खणी आहे। तव्हां अहिड़ा धनवान विश्व जा मालिक ठहींदा आहियो। ये धनवान हुया, विश्व जा मालिक हुया, परंतु इन्हनि जे राज्य खे केतिरो समय थी वियो। ये धनवान हुया, विश्व जा मालिक हुया, परंतु इन्हनि जे राज्य खे केतिरो समय थियो आहे कंहिंखे पतो ई न आहे। बाप चवंदा आहिनि 5000 वर्ष थिया आहिनि। असां इन सृष्टि ते राज्य कयो हुयो, हुनखे 5000 साल थी विया। 2500 वर्ष असां राज्य कयो, बाक़ी 2500 वर्ष एतिरा मठ पंध आदि वृद्धि खे पाईंदा रहिया आहिनि। त पहिरियों असां हिन सृष्टि ते 2500 वर्ष राज्य कयो हुयो। तव्हां ॿारनि खे ॾाढी ख़ुशी हुजणी खपे कि असांखे बेहद जो बाप पढ़ाईंदो। अथाह मिल्कियत मिलंदी आहे न। ॾेखारींदा आहिनि सागर सां देवता निकिता, रत्ननि जी थाली भरे करे आया। सागर सां देवता निकिता, रत्ननि जी थाली भरे करे आया। हाणे तव्हांखे ज्ञान रत्ननि जी थालियूं भरे भरे करे मिलनि थियूं न, कंहिं ज्ञान सागर बाप द्वारा। असां ज्ञान सागर बाप द्वारा ज्ञान रत्न पंहिंजी बुद्धि में धारण करे करे त माण्हुनि इहे दृश्य ॾिठो कि हा भई सागर सां देवता अर्थात असां आत्मायूं परमात्मा बाबा खे यादि करे पंहिंजी बुद्धि ज्ञान रत्ननि सां भरूं था। त जीअं रत्ननि जी थाली असांजी बुद्धि रूपी झोली खे उन्हनि थाली ॾेखारे छॾियो अथनि कि उहे सभी रत्ननि सां भरियल आहिनि। त इहे दृश्य कंहिं ॾिठो हूंदो दिव्य दृष्टि द्वारा, ऐं उन्हनि खे पोइ हुननि इहा शास्त्रनि में लिखी छॾियो अथनि। बाबा चईंदा आहिनि हाणे प्रैक्टिकल में असां द्वारा ईअं माण्हू अनुभव कंदा कि हिन आत्मा खे केॾो ज्ञान आहे। बाबा खां असांजो ज्ञान रत्न वठंदा आहियूं, इहा आत्माउनि खे अनुभव थींदो आहे। पोइ उहा हिते असांजी प्रैक्टिकल में महिमा कंदा आहिनि, हुनजे उहा संस्कार खणी वेंदा, पोइ भक्ति मार्ग में उहो ई गायन कंदा आहिनि। हाणे तव्हांखे ज्ञान रत्ननि जी थाली भरे भरे करे मिले थी न। बाप त ज्ञान जो सागर केतिरो सुठी रीति थाली भरदा आहिनि। कोई जी बहिजी वेंदी आहे, जो सुठी रीति पढ़ंदा पढ़ाईंदा आहिनि, उहो ज़रूरु सुठो धनवान ठहींदा आहिनि। त असांखे चेक करिणो आहे असांजी जो थाली आहे बुद्धि रूपी थाली जंहिंमें ज्ञान भरिजे थो, हुन में छेद बि न हुजिणो खपे ऐं ईअं भहिणी बि न खपे, मतिलबु वेस्ट न थिए। बाबा चवंदा आहिनि न पंहिंजो ज्ञान असांखे वेस्ट न करिणो आहे। असांजो हर संकल्प बोल कर्म सफल थिए, वेस्ट न थिए। बाबा चवंदा राजधानी स्थापना थिए थी, इहे बि ड्रामा में नूंदा जो सुठी रीति पढ़ंदा आहिनि उन्हनि खे स्कॉलरशिप मिलंदी आहे। ये ईश्वरीय स्कॉलरशिप अविनाशी आहे, उहा अविनाशी आहे। सीडी ॾाढी वंडरफुल आहे। 84 जन्मनि जी कहानी आहे न। बाप चवंदा आहिनि सीडी जी एतिरी वॾी ट्रांसलाइट ठाहियो जो परां खां बिल्कुलु साफ़ ॾेखारे मिले।
सीढ़ी जी एॾी वॾा बाबा चईंदा आहिनि न, जाते जाते मेन जॻह आहिनि हिन दुनिया में, हुन मेन जॻह ते इहे बाबा जा वॾा वॾा चित्र लॻाए छॾियो, त अहिड़ी ट्रांसलाइट वारा चित्र वॾा जीअं बोर्डिंग लॻियल हूंदी आहे न एडवर्टाइज़मेंट करण लाइ, ईअं असांखे पंहिंजा चित्र बि ईअं अहिड़ी जॻह ते लॻाइनि था। बाबा चवनि था हीअ सीढ़ी एतिरी वॾी ट्रांसलाइट ठाहियो जो परां खां बिल्कुलु साफ़ ॾेखारे मिले कि कीअं आत्मायूं हीअं मथां खां हेठि लथी वियूं आहिनि, तमो प्रधान थी वियूं आहिनि। मनुष्य ॾिसी करे वंडर खाईंदा, मनुष्य ॾिसी करे वंडर खाईंदा, पोइ असांजो नाम वालो थींदो। हाणे जो फेरी पाए करे वेंदा आहिनि उहो पिछाड़ी में अवश्य ईंदा। 2-4 बार फेरी पाइण तक़दीर में हूंदो त ॼमी वेंदा, 2-4 बार फेरी पाईंदा पोइ तक़दीर में हूंदो त पोइ ॼमी वेंदा। क्षमा त हिकु ई आहे, काॾे वेंदा। ॿारनि खे ॾाढो मिठो ठहिणो, मिठो तॾहिं ठहींदो जॾहिं योग में रहंदो, योग सां ई कशिश थींदी आहे। मिठो कॾहिं ठाहींदासीं जॾहिं असां योग में रहंदासीं, योग सां ई कशिश थींदी आहे न। जेसि ताईं कट न निकिती हूंदी त कंहिंखे कशिश बि न थींदी, जेसि ताईं असांजी आत्मा मां कट न निकिती हूंदी न तेसि ताईं कंहिंखे कशिश बि न थींदी। इहा सीढ़ी जो राज़ सभी आत्माउनि खे ॿुधायो। धीरे धीरे नंबरवार सभु ॼाणंदा वेंदा, धीरे धीरे नंबरवार सभी आत्मायूं ॼाणंदा वेंदा। इहा सीढ़ी जो राज असां सभु आत्माउनि खे ॿुधाइणो आहे। बाबा चवनि था धीरे धीरे नंबरवार सभी आत्मायूं ॼाणंदी वेंदियूं। इहो बि ड्रामो आहे न, वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी रिपीट थींदी रहंदी आहे। बाबा चवंदा आहिनि इहा सीढ़ी जो राज असांखे सभी आत्माउनि खे ॿुधाइणो आहे। पहिरियों बाबा चवंदा हुआ कि सभिनि खे परिचय एतिरो ज़रूरु मिलंदो कि असां आत्मा ई असांजो बाप परमात्मा, लेकिन असांखे अॼु बाबा चवनि था कि इहा सीढ़ी जो राज बि असांखे सभी आत्माउनि खे ॿुधाइणो आहे कि कीअं असां चढ़ती कला थींदी आहे, कीअं असांजी उतरती कला थींदी आहे। छो जी कर्मनि जी गति बि असां हिन में ॿुधाए सघंदा आहियूं न, कि कीअं असां अहिड़ा कर्म कया आहिनि जंहिंजे कारण असांखे दुख थींदो आहे। कई माण्हुनि जी बुद्धि में मन में प्रश्न हूंदो आहे न असां सां ईअं छो थो थिए, त बाबा चवनि था उन्हनि खे ॿुधायो वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी कीअं रिपीट थींदी आहे। जीअं इहे सम्झायो उनखे यादि करिणो खपे। शिव बाबा जी सम्झायो अथई त उनखे यादि करिणो खपे। बाप खे ओमनी प्रेज़ेंट चईंदा आहिनि, लेकिन उहो त ओमनी प्रेज़ेंट आहे न, बाप खे ओमनी प्रेज़ेंट चईंदा आहिनि, लेकिन ओमनी प्रेज़ेंट त माया है, लेकिन हुते त ओमनी प्रेज़ेंट माया है कलयुग में। हिते बाप, हिते आहे बाप। शिव जी सेकेंड में अची सघंदो आहे न। भई दुनिया वारा चईंदा आहिनि कि कण कण में भॻवानु आहे, भॻवानु सर्वव्यापी आहे, लेकिन कलयुगी दुनिया में भॻवानु सर्वव्यापी थोरी आहिनि। छो जी कलयुगी दुनिया में त माण्हू भॻवान खे ॼाणंदा ई न आहिनि। इहे त हिते संगम युग ते असां जो बाबा खे ॼाणंदा आहिनि हुननि जे लाइ बाबा सेकेंड में हाज़िर थी वेंदा आहिनि। बाबा मुंहिंजा बाबा ऐं बाबा हाज़िर थी वेंदा आहिनि। तव्हांखे सम्झाइणो खपे कि बाबा हिन में वेठा आहिनि, करन करावन हार आहे, कंदो बि आहे कराईंदो बि आहे। ब्रह्मा बाबा द्वारा शिव बाबा कर्म कयो बि अथई न, ऐं कराईंदा बि आहिनि। ॿारनि खे डायरेक्शन ॾींदा आहिनि, ख़ुदि बि कंदा रहंदा आहिनि, छा करे सघंदा आहिनि छा न करे सघंदा आहिनि। हिन शरीर मां उहो हिसाबु करो। बाबा ब्रह्मा बाबा जे शरीर में वेही करे छा करे सघंदा आहिनि छा न करे सघंदा आहिनि उहो बि हिसाबु करो। बाबा खाईंदा न आहिनि, वासना वठंदा आहिनि। बाबा कंहिंखे दृष्टि ॾेई सघंदा आहिनि, बाबा मुख सां ज्ञान ॾेई सघंदा आहिनि, ॿुधी सघंदा आहिनि, लेकिन बाबा खे असां हथनि पेरनि सां शिव बाबा ब्रह्मा बाबा द्वारा कर्म बि कराए करे ॾेखारियो अथई न। लेकिन असां शिव बाबा
टेस्ट न वठंदा आहिनि, वासना वठंदा आहिनि कि कंहिं भाव सां ॿारनि ठाती आहे, लेकिन ये खटो आहे, मिठो आहे, कहिड़ो बि टेस्ट आहे न, तिखो आहे, उहा टेस्ट न वठी सघंदा आहिनि। बाबा वासना वठंदा आहिनि कि ॿार ये रोटी कंहिं भावना सां ठाती अथई। अच्छा, मीठी मीठी सिकी लॻे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानियुनि ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, रूप सन ठही पंहिंजी बुद्धि रूपी झोली अविनाशी ज्ञान रतन सां सदा भरपूर रखणी आहे। बुद्धि रूपी झोली में कोई छेद न हुजे, बुद्धि रूपी को झोली में कोई छेद न हुजे, अर्थात असांजी बुद्धि में ॿी कोई अहिड़ी मत न हुजे, ॿी कोई अहिड़ी कोई ॻाल्हि न हुजे कलयुगी जंहिंखे असां हुन मत जे अनुसार अगरि असां कंदासीं त असांजी बुद्धि में जेको ज्ञान आहे न उहो निकिरी वेंदो। बाबा चईंदा आहिनि न, अगरि हिकु बार बि विकार में वियो उहो त ॾाढो वॾो छेद थी वियो, हिकु बार बि विकार में वियो त सभु ज्ञान भुलिजी वेंदा। त असांजी बुद्धि में अहिड़ी कोई मत न हुजे, अहिड़ो कोई असां कलयुगी मत आसुरी मत जे अनुसार कोई अहिड़ो कर्म न करूं जंहिंजे कारण असांजी बुद्धि मां ज्ञान गुम थी वञे। छोजी माण्हू चईंदा न, अरे इहे त हेॾो बुरो कर्म बि करे थो, एॾो पापी बि बाबा जो ज्ञान थो ॿुधाए, मतिलबु अरे इहे त एॾो सुठो ज्ञान ॿुधाइण वारो बि अहिड़ो उल्टो सुल्टो कमु थो करे, त बाबा जी निंदा थी वेंदी आहे न। त इन करे पोइ अहिड़ी बुद्धि में पोइ ज्ञान बहिजदी वेंदो आहे, पोइ उहो पाप कर्मनि जो बोझो चढ़ंदो वेंदो त बुद्धि मां ज्ञान निकिरंदो वेंदो। ज्ञान रतन धारण करे ॿियनि खे दान ॾियणो। ॿियो आहे स्कॉलरशिप वठण लाइ पढ़ाई सुठी रीति पढ़णी आहे, पूरो वनवाह में रहणो आहे असांखे। स्कॉलरशिप वठण लाइ बाबा खां स्कॉलरशिप वठण लाइ सुठी रीति पढ़ाई पढ़णी आहे, पूरो वनवाह में रहणो आहे। भई खाइण पीअण सामान आदि कपिड़ो आदि त ठीकु आहे, लेकिन असांखे ईअं न खपे कि हा असांखे ऊची ऊची चीजूं खपनि, सुठी सुठी चीजूं खपनि। बाबा चईंदा आहिनि न ज़्यादा हाई न ज़्यादा लो, साधारण चीजूं जंहिंमें ख़राब बि थी वञनि, टुटी बि पवनि त असांजो उन में उहो न वञे, बुद्धि योग न लॻे। हा भई जो ज़रूरत जी चीज आहे उहो वठी अचूं, लेकिन ज़्यादा महांगी चीजूं पोइ उन में पैसो बि खपे, बुद्धि बि लॻंदी, सुठियूं पोइ ढूंढण में बि टाइम वेंदो न। भई फ़ोन खपे, ठीकु आहे, अहिड़ो फ़ोन वठो जो सुठो हुजे, जंहिंसां पूरो कमु थी सघे बसि। बाक़ी हिन कंपनी जो हिन में हा जेकी फीचर्स जो खपनि उन अनुसार वठो। त इन करे बाबा चवंदा शौक़ु न, ज़रूरत जी चीजूं वठो, ऐं हिन में बि ज़्यादा टाइम वेस्ट न करिणो आहे, पूरो वनवाह में रहणो आहे। कोई असांखे ईअं न चए अरे इहे त एॾा महांगा महांगा चीज रखी वेठा आहिनि, असांखे हुनजे संभालण में ई सॼो ॾींहुं निकिरी वञे। कहिड़ी बि प्रकार जो शौक़ु न रखिणो आहे असांखे। ख़ुशबूदार फूल ठही करे ॿियनि खे ख़ुशबूदार फूल ठाहिणो आहे, ख़ुशबूदार फूल ठही करे ॿियनि खे बि ख़ुशबूदार फूल ठाहींदा रहो, अर्थात ख़ुदि बि गुण धारण करो, ॿियनि खे बि गुण धारण कराईंदा रहो, सुठा सुठा ॿियनि खे बि मदद कंदा रहो। कोई गुण धारण नथो करे सघे लेकिन शौक़ु आहे त उन्हनि खे बि मदद ॾियणो खपे। ॾिसो कंहिंखे गुण धारण करण जो शौक़ु ई न हूंदो आहे, कंहिंखे असां चऊं ईअं करो ईअं कयो त उहो कंदा ई न आहिनि। त असां शुद्ध संकल्प करे सघंदा आहिनि भई इहे गुण धारण करनि, सम्झनि त इन्हनि जो जीवन बि सुठो थी वञे। पर कंहिंखे कलयुगी अवगुण ई कलयुगी आसुरी गुण ई सुठा लॻंदा आहिनि, त असांखे अहिड़े माण्हुनि जे लाइ शुद्ध संकल्प करो, बसि ज़्यादा टाइम वेस्ट न करिणो खपे।
वरदाना ॻाल्हि रूपी बादलनि खे ॾिसी घबराइण जे बजाए सेकेंड में क्रॉस करण वारा सिद्धि स्वरूप ठहो। कई भाउर शास्त्रवादियुनि जी तरह न ॻाल्हि ठाहिण में ॾाढा होशियारु हूंदा आहिनि। अहिड़ी ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि जो ॿुधंदे ई बाप खे बि हसी ईंदी आहे, लेकिन ॿिया प्रभावित थी वेंदा आहिनि। इहे अनेक प्रकार जी व्यर्थ ॻाल्हियूं व्यर्थ रजिस्टर जो रोल ठाहींदी रहंदियूं आहिनि। हिन करे हिन सां तीव्र उड़ान भरो, इनोसेंट ठहो, बाप खे ॾिसो, ॻाल्हियुनि खे न ॾिसो। बाबा चई हिन जे लाइ इन सां उड़ान भरो, इनोसेंट ठही वञो, बाप खे ॾिसो, ॻाल्हियुनि खे न ॾिसो। इहे ॻाल्हि ई बादल आहिनि। इन्हनि खे सेकेंड में क्रॉस करण जी विधि आहे सिद्धि स्वरूप ठहिणु। कॾहिं कॾहिं कोई ॻाल्हि अहिड़ी थी वेंदी आहे त माण्हू ॻाल्हियूं ई ठाहींदा रहंदा आहिनि कि हीअं थियो हीअं थियो, मतिलबु ख़ुदि जी ग़लती या ख़ुदि जो कुझु कमज़ोरी खे स्वीकार न कंदा आहिनि। उहा बसि ॻाल्हियूं ई ठाहींदा रहंदा आहिनि कि वरी हीअं न थी वञे हीअं न थी वञे, त ॻाल्हियूं ई ठाहींदा रहंदा आहिनि, पोइ हुन में फसी वेंदा आहिनि उहे। ऐं अगरि इहे ई सच ॿुधायो, पंहिंजी कमज़ोरी आहे, पंहिंजी ग़लती आहे, सच ॿुधायो, सेकेंड में बाबा सां क्षमा मांगो, बाबा खे यादि करो, बाबा जी दी हुई ज्ञान गुण शक्तियुनि खे यूज़ करो, क्रॉस करो, त हिन विधि सां असां सिद्धि स्वरूप थी वेंदासीं। अर्थात असां व्यर्थ खे क्रॉस करण जी सिद्धि प्राप्त करे छॾींदासीं हुन शक्ति, हुन ज्ञान सां जो असां यूज़ कयो आहे। पोइ असां ॿियनि खे बि उहो ॾेई सघंदा आहियूं। स्लोगन आहे कहिड़ी बि ॻाल्हि में क्वेश्चन मार्क उठाइणु, अर्थात व्यर्थ जो खातो प्रारंभ करणु। कंहिं बि ॻाल्हि में क्वेश्चन न उठायो कि ईअं छो थो थिए, छा थींदो, वरी ईअं कीअं थींदो, न त व्यर्थ जो खातो प्रारंभ थी वेंदो। अव्यक्त साइलेंस द्वारा डबल लाइट फ़रिश्ते स्थिति जो अनुभव करो। हाणे पंहिंजे दिलि सां शुभ भावना अन्य आत्माउनि ताईं पहुचायो। साइलेंस जी शक्ति खे प्रत्यक्ष करो। साइलेंस जी शक्ति खे प्रत्यक्ष करो। हर हिकु ब्रह्मण ॿार में ये साइलेंस जी शक्ति आहे। सिर्फ़ु हिन शक्ति खे मन सां, तन सां इमर्ज करो। हर हिकु ॿार में ये साइलेंस जी शक्ति आहे। सिर्फ़ु हिन शक्ति खे मन सां ऐं तन सां इमर्ज करो। हिकु सेकेंड में मन जे संकल्प खे एकाग्र करे वठो, तॾहिं फ़रिश्ते स्वरूप द्वारा वायुमंडल में साइलेंस जी शक्ति जे प्रकंपन फैली वेंदा। हिकु सेकेंड में मन जे संकल्प खे एकाग्र करे वठो, तॾहिं फ़रिश्ते रूप द्वारा वायुमंडल में साइलेंस जी शक्ति जा प्रकंपन फैली सघंदा, जंहिंसां सर्व आत्माउनि जो बि कल्याण थी वेंदो। जेकी बि आत्मायूं बाबा खे यादि कंदियूं आहिनि, बाबा जो ठहियूं आहिनि, त हुननि जे मन जे संकल्प खे, हुननि खे पंहिंजे मन जे संकल्प खे एकाग्र करिणो आहे। संगठन में जॾहिं असां ईअं कंदासीं न, त हुन सां छा थींदो, ॾिसो एॾी सारियूं बाबा खे ॼाणण वारी आत्मायूं, जीअं बाबा खे पंहिंजो मञियो आहे, अगरि उहे हिकु सेकेंड बि ख़ुदि खे आत्मा सम्झी करे ऐं बाबा खे यादि करनि, चलो ॿियो कुझु बि न, लेकिन इहे त हुननि चयो आहे न मुंहिंजो बाबा, त उहे हिकु सेकेंड जो उहा सभु संकल्प कंदा, मुंहिंजो बाबा। एतिरी सारी आत्मायूं हिकु साथ परमात्मा खे यादि थी करनि, त हुन सां पूरे विश्व में साइलेंस जी शक्ति जा प्रकंपन फैलंदा आहिनि। पूरे विश्व में साइलेंस जी शक्ति जा प्रकंपन फैलंदा आहिनि, त हुन सां वायुमंडल शुद्ध थी वेंदो। त हीअं ई असांखे अभ्यास करणो खपे। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।